जीजा एड़ा तुला मत आराम के सिर्फ मम्मी जान चवन था असा गहन जे बराबर रही। इनमें को भी शक ना है जीजा। काबू खाने जगह 100 इंदा 100 लेटा पिया हुंदा। ॿुधाए कांबू खान 100 माण्हू साम्हूं ॾेई वेंदो। ये जगह काबू खाना है तो मां जांबू खाना आया ए सटींदो आहे मां कुटींदो आया इन बंगले में माण्हू तो छा पर को बिलो भी पैर पाए न सकंदो। चेबो त जीजा तू को भी खुट कोन कर। बात बंदे केतरा दफा समझायो थी मैं त जीजा ॻाल्हाए त विच में टपो न ॾींदो कर। सुठो कईस हिकिड़ो ॿियो बि मोचलो वराए कढीस। ही त सफा सड़ी पिया हिन के को ऑर्डर तो मिले ठक ठका लाए थी दे। ॿियो बि लॻी वियो जीजा तव्हां चओ ऐं मां इनकार कयां। जीजा असां लाइ कहिड़ो हुकुम आहे? मुंहिंजे इजाज़त खां सवा 12 दर जे केॾो बि सरदार छो न हुजे अंदरि न अचणु घुरिजे जेसीं ताईं मां उनखे अंदरि अचण जी इजाज़त नथी ॾियां। न ईंदो जेकॾहिं तव्हांजो मिट माइट को अचणु चाहे त चयमि न त कोई बि अचणु न घुरिजे। मुंहिंजो रिश्तेदार त छा मुंहिंजो पीउ हुजे मुंहिंजो मुड़ुसु हुजे कोई बि हुजे दरवाज़े जे ॿाहिरां टंगियल हुजे। सम्झी वियो? समझी वियासीं। माई कटी हिननि खे पहिरां डर ते मानी खाराइनि पोइ दर ते छॾी। समझी वियासीं जीजा सभु कुझु समझी वियासीं। जांबू कांबू अॼु खां वठी तव्हां ईअं सम्झो त दर जा चौकीदार आहियो। हर शइ तव्हांखे उते मिलंदी। जेकॾहिं जीजा जे इजाज़त खां सवा को बि अंदरि आयो त पाण सम्झो था। समझी वियासीं जीजा सभु कुझु समझी वियासीं।